अस्सलाम वालेकुम दोस्तो, अॼु असां ओकाश गॾु आहे लंडन खां ऐं असांजो जेको ख़ासि महिमान आहे जंहिं पहिरियों कॾहिं बि एंट्री न आई आहे हिन पॉडकास्ट ते, अॼु जो नालो मुबीन गबोल। मुबीन गबोल हिकिड़ो मशहूरु एक्टर आहे पाकिस्तान में हिन वक़्तु, ऐं अॼु असांखे टाइम ॾिनो अथई ऐं असां कचहरी कंदासीं अॼु। मुबीन, छा हाल आहे? बिल्कुल ठीक ठाक। राकेश केड़ा हालन साईं? अस्सलाम वालेकुम, नमस्कार। ओकाश साहब अस्सलाम वालेकुम, नमस्कार, केड़ा हाल? वालेकुम सलाम, अस्सलाम, सब खैर ही खैर। राकेश पंहिंजो पहिरियों सेलिब्रिटी गेस्ट आहे। पहिरियों सेलिब्रिटी गेस्ट, एग्जैक्टली। एक्चुअली टू बी ऑनेस्ट, मां मुबीन खे पहिरीं खां सुञाणींदो आहियां, त मुंहिंजे लाइ आई एम कैचिंग अप विद अ फ्रेंड। पर जेको आहे न, सो तूं जेको आहे न फैन बॉय जो रोल प्ले करने। डेफिनेटली ना बाबा, एड़ी का गाल ना है। वी आर ऑल फ्रेंड्स, पाण भाइयूं, ऐं बिल्कुल खुली करे सर को एड़ो फैन बॉयज़म या कोई सेलिब्रिटी वारो एलिमेंट बिल्कुल न रखजो बाबा। खुली करे। हाँ जी जी, थोड़ो ॾिसी करे रखणो पवंदो, थोरो त रखणो पवंदो, ईअं बि न आहे न। न एक्चुअली असांजी पहिरीं ॻाल्हि थी पे एपिसोड आहे पहिरीं, त मुबीन सां ईअं ई ॻाल्हि थी पे जीअं बिल्कुलु दोस्त हुजे, त फील त कोन पियो थिए, पर ऑब्वियसली असांजो कॉन्शियस सबकॉन्शियसली त हेवीली असांजी अवेयरनेस आहे बाबा नेशनल टेलीविजन ते हेॾो सुठो हेॾो टैलेंटेड कॉमेडियन ऐं एक्टर असां सां गॾु आहे। सो इट्स अ बिग डील, असां लाइ त वॾी ॻाल्हि आहे। त तव्हां हाँ सॉरी, थैंक यू सो मच भा। मुझो आवाज अचे पई? एम आई ऑडिबल? अदा आवाज अचे पई? बिल्कुल बिल्कुल, अञा तव्हां सेंसर कोन थिया आहियो। न ॾाढो सुठो, थैंक्स अदा, थैंक्स तव्हांजो। तव्हां खां हाणे सुवाल इहो आहे त सॼो इहो जर्नी माना हिते हिन स्टेज ते पुॼण, एतिरी वॾी रिकग्निशन, माशाल्लाह, इहो जर्नी शुरू कीअं थियो? ऐं राकेश जीअं ॿुधायो तव्हांजो दोस्त आहे, त उनजा बि अगरि कुझु एपिसोड गॾु आहिनि त उनखे ॿुधाईंदा हलो, पर मेनली तव्हां पंहिंजो ॿुधायो, हाउ डिड इट ऑल स्टार्ट? भा, राकेश सां त तमामु गहरो तालुक आहे। उन तालुक खे हिते पहिरीं लेट मी जस्ट ॿुधाइणु खपे त छा आहे। राकेश मतिलबु जॾहिं खां असीं होश संभालियो ऐं स्कूल वञणु शुरू थियासीं, केजी किंडरगार्टन खां वठी वञी करे मुंहिंजे ख़्याल में सेकेंड ईयर ताईं, उन खां पोइ यूनिवर्सिटी जी प्रिपरेशन लाइ बि असां गॾु हुयासीं। त राकेश सां तमामु गहरो तालुक आहे ऐं नंढपिण खां ई, मतिलबु नंढिला खां ई इहो असां कनेक्टेड आहियूं। जेतिरे ताईं ॻाल्हि आहे जर्नी जी, त को इरादो कोन हुयो, कॾहिं बि कोन सोचियो हो त मां को एक्टिंग कंदुसि या को फिल्मूं कंदुसि, ड्रामा कंदुसि या इवन कॉमेडी कंदुसि, यानी को प्लान्ड कोन हुयो। मूंखे यादि आहे शाहरुख खान जी फिल्म ॾिठी 2001 में, कभी खुशी कभी गम। उन में हुन MBA कयो, ठीकु आहे। त मूंखे छा थियणो हुयो उहो डिपेंड कंदो फिल्मनि ते। कंहिं महिल मूंखे डॉक्टर थींदो, कंहिं महिल मां इंजीनियर थियणो हुयो, कंहिं महिल मूंखे लास्ट मूंखे यादि आहे MBA थियणो हुयो शाहरुख खान खे ॾिसी करे। इहा लास्ट अपडेट आहे। लेकिन जेको एक्टिंग या कॉमिक टाइमिंग जो मामलो आहे, इहो शुरू खां हुयो, जंहिंजी मुंहिंजे ख़्याल में गवाही राकेश साहब बि ॾींदा लाज़मी। त जी सर, तव्हां अगरि शेयर कयो त नंढे लाइ थींदो मामला क्लासनि में? हा, त थींदो इहो त असांजी मोस्टली जेके क्लासिस हूंदियूं न, हाई स्कूल में मुंहिंजे ख्याल में 8 या 7 खां इहा शुरू थी वई, त शुरूआत क्लास जी मुबीन सां थींदी। ऐं पोयां असांजा जेके ख़ासि तौर ते पीरियड हूंदा उहे they used to be most of the time मुबीन गबोल जो कंटेंट हूंदो, ठीकु आहे, हुन में टॉप ते पोइ हेठो 5-10 मिंट जी फिजिक्स मिलंदी या मैथ मिलंदी, ठीकु आहे न। त असांजो ॾाढो हिकिड़ो बैलेंस्ड ऐं हेल्दी लर्निंग एनवायरमेंट हो, जंहिंमें असां खिली करे मुबीन यूज़ टू हुन सॼा जेके टीचर्स जी जेको आहे कॉपी कंदो, मिमिक्री कंदो। हा, पर उन खां अलावा जेको आहे, he's just मुंहिंजी जेका यादगिरी आहे, he's just a funny guy. He's just a funny guy. That's what I remember. जी जी जी, हाँ go ahead. ना बस मुझे राकेश बिल्कुल सही पिच है, ये ही है। हाँ, तो ही मुझे ख्याल है मुझो जेको मुझी जेका रिकलेक्शन है मुबीन, करेक्ट मी इफ आई एम रॉन्ग, तो थींदो इहो त तू आई थिंक टू अ सर्टेन डिग्री टीचर्स तो एनकरेज कंदा हा तू मतलब परफॉर्म कंदो है, पर उन खां ॿाहिरि उन स्कूल जी उन एक्टिविटी खां अलावा ॿियो कुझु कंदो है उन टाइम ते, या असांखे ही सिर्फ़ मिलंदो? असां एक्सक्लूसिव ऑडियंस हूंदा तुंहिंजी स्कूल में, ॿिया बि माण्हू बेसिकली अदा हुयो ईअं त ॻोठ
हाजी सईद अहमद खान गबोल हाँ, घोटकी का तकरीबन 37 किलोमीटर्स अवे, ठीक है ना हाँ, सर, हाँ, खानपुर मार का अराउंड 4-5 किलोमीटर्स अवे, हाँ, ठीक है। सही। मुंहिंजा 2 स्पॉट्स हुआ, स्कूल सुबह सां सॼो ॾींहुं उते स्कूल में खिल भोग मजाक मस्ती, ऐं भाउ सची ॻाल्हि ॿुधाइजां राकेश, थोरो पढ़ाई में बि चङो हुयुसि, ईअं न आहे जो पढ़ाई में सची न ॻाल्हि कजां यार। न मां उहो त मां सफ़ा न चयो, मतिलबु असां पंहिंजी ॻाल्हि तो जनरली पंहिंजी क्लास में बाबा मैथ ऐं फिजिक्स माना घटि मिलंदी पढ़ाई, हाय हाय मतिलबु आई एम नॉट कंप्लेनिंग बाय द वे, इट यूज्ड टू बी हा अ लॉट ऑफ फन, पर न पढ़ाई में हा मतलब मुबीन पढ़ाई में भलो हूंदो ॿियो स्मार्ट वर्कर हुयसि हमेशा, हार्ड वर्क मूंखे कॾहिं कोन थियो मूंखां, स्मार्ट वर्किंग करे। ऐं मूंखे यादि आहे टीचर्स, मुख़्तलिफ़ टीचर्स शुरू जा 5-10 मिनट मुंहिंजा ई हूंदा हुया जंहिं महिल क्लास शुरू थींदी। माना मूंखे तव्हांखे यादि अलाउ आहे हूंदो, माना जी ऑफिशियली जी यू आर सर, मूंखे अलाउड टू? अच्छा नो, आई यूज्ड टू बी कॉल्ड अपॉन कि भाई अचो अच्छा उते। सर अजीत कुमार त बिलखुसूस मूंखे अञा ताईं यादि आहे, असांजा मैथ्स जा टीचर हुया फर्स्ट ईयर में, बेहतरीन टीचर मैथ्स, मतलब इंस्पिरेशन के वाह वाह वाह। मूं शायदि थोरो घणो जेको इंटरेस्ट मैथ्स में, इवन इंजीनियरिंग जो जेको सोचो या इवन MBA साइड, त उहो इंस्पिरेशन किथे न किथे अजीत साहब बि हुया, कमाल मैथमेटिशियन हुया, बेहतरीन सम्झाणी बेहतरीन हुई, उन्हनि जी तरीक़ोकार ऐं हिकु तरह जी इंस्पिरेशन हुआ त। सही सही ऐं शख्सियत बि तमामु बेहतरीन, टीचर्स असांखे तमामु बेहतरीन मिलिया। ऐं जेको जी जी मतिलबु उहो ग्रुप तमामु ज़बरदस्त हुयो पंहिंजे टीचर्स जो, जंहिंमें एनकरेजिंग टाइप जा माण्हू हुया। आई थिंक दे सॉ दैट, जेको उस्ताद हूंदा दे आल्सो यूज्ड टू सी इट इन यू। मूंखे यादि आहे त इन में ये शइ आहे, ऐं दे यूज्ड टू एनकरेज इट, मतिलबु बिल्कुलु नओं माहौल हो पाण। हा, ऐं ॾिसो न तमामु तव्हां, हा जी 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 न तव्हांजी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदुसि त सर अजीत कुमार मूंखे यादि आहे फर्स्ट ईयर में पहिरियां 10-15 मिंट मुंहिंजा हूंदा हुया, ठीकु आहे जी, क्लास में अची करे साम्हूं मूंखे बीहारे करे, मूंखे यादि आहे इवन आई रैन आउट ऑफ कॉमेडी, आई रैन आउट ऑफ मिमिक्री, एतिरी दफ़ा थी चुको त आई यूज्ड टू वॉच चैनल अथसि उमर शरीफ जा पुराणा कॉमेडी ड्रामा, मां उहे करे ॿुधाईंदो हुउसि, उन में बि ख़ुशि थींदो हुयो यार अजीत साहब, ॾाढो ख़ुशि वाओ। थींदा, मतलब वो अच्छा 5-10 मिनट शुरू में मुंहिंजा हूंदा हुया जी जी। अच्छा, माना इहो सॼो जेको प्रोसेस हो जंहिंमें तव्हांखे टीचर्स चवंदा हुआ त 5-10 मिंट यू डू वॉट एवर यू वांट टू डू, उन पोइ तव्हांखे हिकिड़े तरीक़े सां पुश कयो त तव्हां रिसर्च बि कयो इन ई स्पेस में वधीक, राइट? बिल्कुलु सही, माना अनविटिंगली, पर तव्हां जी 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 बिल्कुलु तव्हां ज़बरदस्त पॉइंट, शायदि एतिरो मतलब मूंखे मां पाण बि भुली वञा। हाँ, इनिशियल जेको दिमाग साज़ी जंहिंखे चइबो आहे न कि दिमाग जे सबकॉन्शियस में किथे अगरि आयो त यार इन शइ खे बि एक्सप्लोर कजे, त उहो उन जी शुरूआत उतां थी त मतलब मां इंटायरली अलॻि तरह जी पर्सनैलिटी हुई मुंहिंजी, मां बड़ो जंहिंखे चइजे न त सादो माण्हू हुयसि हर तरह सां। राकेश साहब नारो हणो बाबा। Sadhu way, but you don't want to be on the wrong side of Mubin Kabul, otherwise you would be made fun of. I can imagine, I can totally imagine. बिल्कुलु ऐं सभ खां वॾी तव्हांखे बल्कि हिकिड़ो ॿियो पॉइंट ॿुधायां, बल्कि असांजा लिसनर्स जेके आहिनि हींअर ॿुधनि था लाइव या जेके बाद में बि ॿुधनि था, मुंहिंजी ज़िंदगी जी हिकिड़ी प्रैक्टिस जंहिंखे मां तमामु घणो वैल्यू थो कयां अॼु, जेको तमामु मतिलबु अनइंटेंशनली मूं शुरू कई ऐं अॼु उन जा फ़ाइदा अञा थी मां मतिलबु हासिल पियो कयां। मूंखे यादि आहे व्हेन आई वाज इन 6 या 7 क्लास में हूंदासीं, अराउंड दैट टाइम, त इंग्लिश ज़बान जेका हुई, यानी इंग्लिश स्पीकिंग, छो त असांजे दौर में, पंहिंजे दौर में त इंटरनेट एज बि न हुई, अञा मतिलबु कंप्यूटर बि नवां नवां ई हुआ, त इंग्लिश 90s जो टाइम है ना जी, 90s, त उनजी इंपॉर्टेंस अलॻि ई हुई। मतलब इंग्लिश ॻाल्हाइण, मतलब तव्हांखे ॿिया कोई स्किल्स अचनि न अचनि, सिर्फ़ु तव्हांखे इंग्लिश ॻाल्हाइण अचे थी त तव्हांखे नौकरी बि मिलंदी, तव्हांखे इज़त बि मिलंदी, यू विल बी सीन पढ़ियो लिखियो ऐं उन तरह जो, मतलब इंग्लिश हिकु शइ हुई जेका जंहिंजा फ़ाइदा तमामु घणा हुआ। त मूंखे यादि आहे मुंहिंजा कज़िन्स ईंदा हुया कराची तां एवरी ईयर इन दिसंबर ईद ते, ऐं कराची में ज़ाहिर ॻाल्हि आहे पढ़ाई जा स्टैंडर्ड प्लस उहे थोरो उन्हनि जो हुयो बि हिसाब किताब इहो, त घुमंदा रहंदा दुनिया में, अमेरिका हेॾां होॾां उन ज़माने में, त उन्हनि जी स्पोकन इंग्लिश तमामु बहितरीन हुई। त मूंखे
अराउंड 6-7 क्लास में ये लॻो कि लैक पियो कयां, अहिड़ी शइ आहे कि इन में कजे, मतलब एफर्ट कजे। सही 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 तो मूंखे यादि आहे मूं क्रिकेट ॾिसण बि शुरू कई। क्रिकेट त तव्हां ख़बर आहे पंहिंजे ॻोठनि में ऐं शहरनि में नंढनि में क्रिकेट हर कोई ॾिसे थो। तो जी हाँ मां क्रिकेट ॾिसंदो सिर्फ़ ऐं सिर्फ़ कमेंट्री ॿुधण लाइ, बस मुंहिंजो वाह मक़सदु शुरू में इहो हुयो। भाउ अॼु मां तव्हांखे इहो पंहिंजो हिकिड़ो सम्झो त पंहिंजी प्रैक्टिस थो ॿुधायां। त वे बैक इन मिड 90s 6-7 में मां हिकिड़ी प्रैक्टिस शुरू कई त शीशे जे साम्हूं, आईने जे साम्हूं मूं पंहिंजे पाण सां कॉन्वर्सेशन स्टार्ट कई, ॻाल्हाइण शुरू कयो हम्म, फॉर आवर्स। बाद में शुरू में 5-10 मिनट, लेकिन इंग्लिश सही में। अच्छा ग़लति सही टॉपिक कहिड़ो बि आहे, क्रिकेट जेको अॼु सॼो कुझु ॾिठो रिकॉर्ड कयो दिमाग़ में, उहो सॼो हूबहू रिपीट कयो। ऐं इंटरेस्टिंग सुभाणे कंहिं सां मुखातिब कीअं थिजे, इहो सभु कुझु मां पंहिंजे पाण सां ॻाल्हाईंदुसि फॉर आवर्स लेटर ऑन, कलाकनि जा कलाक। मां सम्झां सही थो त जेको इन शइ मूंखे एॾो फ़ाइदो ॾिनो, न सिर्फ़ु इंग्लिश ज़बान ॻाल्हाइण में, बल्कि हिकिड़ो कॉन्फिडेंस जंहिंखे चइजे। छो त मुंहिंजी पहिरीं परफॉर्मेंस फर्स्ट एवर जेको मां टीवी ते आयुसि, दैट वाज अ लाइव ट्रांसमिशन। अच्छा ये वॾी ॻाल्हि आहे सर मां तव्हांखे ॿुधायां, इट्स अ होल स्टोरी। आज टीवी मूं ज्वाइन कयो 2008 में, 7-8 में। सही सही उन जो चैनल आहे डॉटर चैनल जंहिंखे चइजे, प्ले टीवी। सही है उते इलेक्शन पिया हलनि वीजेस जा। उन ज़माने में वीजेस हूंदा हुया, त इहो आरजे वीजे टाइप, इहो तमामु घणो सीन ऑन हुयो। त सही वीजेस जा इलेक्शन पिया हलनि। जंहिंमें मूं ज्वाइन कयो त मूंखे यादि आहे फराह करीम उते माई हुई हिकिड़ी, प्रोड्यूसर हुई, सीनियर प्रोड्यूसर। उन मूंखे चयो आप छत पे चले जाए, ऐं वहाँ कैमरा लगा हुआ है। का मूंखे ख़बर न आहे छा थींदो छा न थींदो, बस एतिरो ॿुधाइनि त बाबा यू प्रिटेंड टू बी अ रिपोर्टर, ठीकु आहे। असां सही जेको वीजे वेठो आहे, जेको अंदरि वेठो आहे, उहो तोखां पुछंदो सवाल, त तूं सही जवाबु ॾिजांइ। यकीन कयो मूंखे का ख़बर न आहे लाइव कीअं थींदो आहे, छा आहे छा न आहे। कैमरा जी दहशत हूंदी आहे। फर्स्ट टाइम हाँ एवर जंहिंमहिल तव्हां कैमरा जे साम्हूं अकेला बीठा हो ऐं 50 माण्हू कैमरा जे पोइते बीही करे तव्हां ॾिसे थो, त एक्सपेक्टिंग कि हीउ हले छा कंदो, त ऑब्वियसली उहो हिकिड़ा नर्वसनेस जी लेवल हिकिड़ो मतिलबु पियो ई एलिवेटेड लेवल हूंदो आहे। यस पोइ मूंखे एक्सपेक्टेशंस इलाही यादि हाई आहे हूंदियूं आहिनि जी, एड्रेनलिन कंहिं महिल अलाए किथे थो पुॼे, हार्ट ईअं पियो पाउंड कंदो आहे, छा ॿुधायां। बहरहाल, त मुंहिंजे सही ख्याल में इहा प्रैक्टिस जेका मुंहिंजी हुई सही पंहिंजे सही पाण सां शीशे में बीह करे ॻाल्हाइण जी, इहा कमु अची वई। I सही सही अच्छा immediately changed into that mode। अच्छा ऐं जॾहिं मूं तूं बहितरीन ट्रांसमिशन जी जी जॾहिं तूं हाई स्कूल में इहे शयूं करे पियो मुबीन, असांखे आई डोंट रिमेंबर मां तोखे कॾहिं पुछियो हुजे, पर आई गेस आई कैन आस्क नाउ, त तोखे उन वक़्तु तूं नर्वस हूंदो आहे कंहिं महिल? तोखे हूंदी शुरू में न, शुरू में न? न बाबा न, न न न न अच्छा यार, अच्छा माना कॉन्फिडेंस नेचुरल हो कॉन्फिडेंस इज द की। ऐं मूं ते इहो फज़ल आहे मालिक जो, उहा कुवत जेका मथे वेठी आहे मुंहिंजो, दैट्स माय ओपिनियन ऑफ थिंग्स। त मूंखे कॉन्फिडेंस, मतलब आई हैव ऑलवेज बीन कॉन्फिडेंट। इहो त राकेश साहब तव्हां चवंदो, बीट के स्टेज ते बीह करे ॻाल्हाइणो आहे, 50,000 माण्हू बीठो आहे, उन्हनि सां इंटरेक्ट करणो आहे। ऐं या बल्कि मां तव्हांखे यूनिवर्सिटी जो ॿुधाईंदुसि, मां बैरिया यूनिवर्सिटी जंहिं महिल ज्वाइन कयो, तव्हां हुते जा किस्सा तव्हांखे ॿुधायां त तव्हां यूल बी लाइक भाउ। मूंखे यादि आहे इकोनॉमिक्स जी क्लास में मूं को प्रिपरेशन न आहे कई, मां सिर्फ़ु नंढी ॻाल्हि ॿुधाईंदुसि कॉन्फिडेंस जी। त मूं मोकलियूं क्यों कोन वियुसि, तव्हां ख़बर आहे सेमेस्टर एंड पियो थिए, आख़िरी जेका प्रेज़ेंटेशन हूंदी आहे, त ही छा कंदा हुया, जंहिं महिल ग्रुप ठहंदा हुया त महिनत बाक़ी सॼा कंदा, यानी प्रेज़ेंटेशन ठाहिण, अॻियां पोयां उनजी सजावट, डिलीवर मूंखे करणी हूंदी, छो त मुंहिंजी डिलीवरी भली हुई। भाउ मूंखे हिननि मोकिली त बाबा तोखे डिलीवर करणो आहे, मां मतिलबु मोकल ते हुयुसि। ऐं मिसाल तौर ते कल जेका प्रेज़ेंटेशन ॾियणी आहे, मूं हिन महिल ताईं प्रेज़ेंटेशन खोले कोन ॾिठी, छा आहे छा करणो आहे, हाउ डू आई एक्सप्लेन टू दिस लास्ट फाइनल प्रेज़ेंटेशन आहे। सर ख़ालिद खावर असांजा उस्ताद हुया इकोनॉमिक्स जा। बहरहाल सर स्टेज ते वञी करे, बिलीव यू मी, मूं एमएनएम जा गाना प्रेज़ेंटेशन खोले करे, मूं एमएनएम जा गाना उते मतलब आई सैंग एमएनएम। ऐं कंहिंखे न टीचर खे ख़बर पई न कुछ। सीरियसली आई स्वेयर
मूं ते Eminem जो 8 Mile soundtrack शुरू कयो कि you better lose yourself in the music the moment अहिड़े तरीक़े सां कि सभु ॾिसो, so this is how it is. I mean, you better never let it go. I swear, I'm not kidding. Oh. इन जा गवाह मुंहिंजी 40 छोकरा क्लास में प्लस को 10-15 छोकरियूं बि अॼु ताईं आहिनि. Oh. Confidence. सर असांखे फुल मार्क्स मिलिया. I believe you. No way. Standing ovation. Standing I ovation. believe you. वाह, This यकीन is shocking, man. Hello. असां वॾियूं स्टोरियूं ॿुधियूं आहिनि यूनिवर्सिटी में. असां त पाण सां असां पंहिंजियूं स्टोरीज़ आहिनि, पर ही माना वन ऑफ द बिगेस्ट स्टोरी आहे जेके स्टोरी यूनिवर्सिटी टाइम जेके स्टोरी हुजनि जिन खे भाउ जेके 4 साल मूं यूनिवर्सिटी बहरिया यूनिवर्सिटी में गुज़ारिया आहिनि न, जेके उन में मूं हरकतूं कयूं आहिनि, अगरि उहे पोल खुलनि न, अञा ताईं मुंहिंजो नालो वठंदा आहिनि उते. अञा ताईं हिकिड़ो छोकिरो हुयो, हिकु अञा ताईं इन लाइ न त मां को टीवी ते ईंदो आहियां या मूं फिल्मूं कयूं आहिनि, मां इंडिया बि वियो आहियां, पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कयो आहे उते, इन लाइ न, बट उहो जेका प्योरली उते प्रेमिसिस में जेका मुंहिंजी परफॉर्मेंस हूंदी हुई उन बेसिस. वाह वाह वाह, अञा ताईं चवंदा. अच्छा हाणे मूंखे असां इहो ॿुधायो त तव्हांजी स्कूलिंग वग़ैरह घोटकी में थी, इज़ दैट राइट? टोटल घोटकी सर. ठीक है, इंटर ताईं घोटकी. इंटर ताईं घोटकी. Let me say, I'll take a couple of minutes more. बस मूंखे ॾिजो. वो हाजी सईद अहमद खान गबोल खानपुर मार खां को 3-4 किलोमीटर आहे. तो मुंहिंजी ॾींहं जी स्टार्ट थींदी हुई. आई रिमेंबर 6:15 बजे मूंखे मुंहिंजी अम्मा उठाईंदी त मां बड़ी मुश्किल सां मुंहुं धोई करे तयार थींदोसि, नाश्तो हल्को फुल्को चांहि पी करे. आई यूज्ड टू टेक बाइसाइकिल, मुंहिंजी साइकिल हूंदी, मां उतां 4 किलोमीटर साइकिल जो सफ़र करे खानपुर ईंदोसि. जेको इमीडिएट शहर आहे. उते मूंखे यादि आहे सेठ असांजो चैनल अथसि, नालो ॾिस भुली वियुसि, सेठ असांजो दीवान साहब हुया, मुंहिंजो तमामु बहितरीनु दोस्त. उन्हनि वटि मां पंहिंजी साइकिल खणी कंदोसि, उतां वठंदोसि वैगन और वॾी बस जेका हूंदी, डिपेंड के केतिरो लेट आहियां या जल्दी आहियां, जंहिंमें जॻह बि मिली वई. तक़रीबन अधु कलाक 35 मिंट 40 मिंट लॻंदा उतां. मूंखे स्टॉप ते लाहींदी. स्टॉप तां आई यूज्ड टू ट्रेवल 2 किलोमीटर पैदल towards the school. That's a daily routine. Your one way journey hai. So one way journey. ये वापस भी इंदास. This is exactly, yeah, you forever. अच्छा वरी काफी माण्हू जेके आहिनि उड़ियूं हणंदा आहिनि या काफी माण्हू माना त स्किप कंदा आहिनि कॉलेज में स्पेशली, पर तव्हां इहो एॾनि हिंड्रेंसिस जे बावजूद बि इहो सॼो मेंटेन रखियो त न रुगो तव्हांखे जीअं तव्हां ॿुधायो पढ़ाई में बि तव्हां तेज़ हुयो त तव्हांखे पढ़ाई जो बि हिकिड़ो अट्रैक्शन हुई, पर तव्हांजी हुते जेका कामरेडरी हुई, तव्हांजी जेका दोस्ती हुई, उनजी बि लॻे थो काफ़ी अट्रैक्शन हुई. त इलाही स्ट्रॉन्ग रीज़न हो कॉलेज ऐं स्कूल वञण जो, राइट? बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु ईअं. आई यूज्ड टू लव, मतिलबु ॾींहुं मुकमल कोन थींदो, छुट्टी मोकल थींदी न त मोकल मूंखे ॾींहुं वणंदो ई कोन हुयो. मां क्रेज़ीनेस हुई मुंहिंजे अंदरि, मां लिटरली चरियो हूंदो हुउसि इन्हनि सॼनि कमनि लाइ. मूंखे को माण्हू खपे. हाणे तव्हां ॾिसो था न केतिरो, तव्हां ॿई चुप, मां ई थो ॻाल्हायां. ऐं चलो इट्स माय डे, ऑल्दो इट्स माय डे, चलो तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो आहे, बट मूंखे त मुंहिंजो इहो हिकिड़ो स्टाइल आहे. मूं तव्हांखे पहिरीं चयो स्टॉप मी, मतिलबु मां 4 कलाक ॻाल्हाईंदो रहंदुसि. न असल में खोड़ सारा सवाल आहिनि तुंहिंजे लाइ. उहे इहे त हिकिड़ो सवाल त इहो आहे त अच्छा तुंहिंजो जेको मतिलबु मूंखे यादि आहे, मूंखे इहो लॻंदो त अच्छा मुबीन इज़ गुड विथ ऑल दिस स्टफ, बट मूंखे मां जज न करे सघियो, पंहिंजी डिस्कशन्स बि थियूं इन ते. आई वॉज़न्ट श्योर त तूं अॻिते अल्टीमेटली तूं कहिड़ी फील्ड में वेंदे, हा न, बट देन समथिंग हैपेंड and you dropped into this as a career option, right, as a career. Absolutely. Wo keda moment ho? When does that decision happen in your life? Wo kadan thyo? Great question. 2008 में I graduated, mu BBA पंहिंजी मुकमल कई. That was the point जिथे मूंखे I had to decide, and that was the year जंहिंमें मूं पंहिंजे मीडिया जो करियर बि स्टार्ट कयो. यानी ऐं मूं ते फज़ल इहो थियो रब जो त I was a immediate hit. Yani the first time I went air, the people started talking about it. Yani it never took me time. The lagando amanan ke time lagando umumi taur te the kanda manu register thindan, but I got registered immediately. Unne mahali mukhe feedback achan shuru thiyo. Register cha matlab? As a TV te you get registered na, you get noticed on TV. Taanje ma TV te inda ho. It takes a little bit of time. Utte bhi there's a struggle. Usually utte people struggle for years. Manu kanda randa, nandha role, vada role,
अॻिते पोइते मुख़्तलिफ़ प्रोग्राम मुख़्तलिफ़ चैनल न बाबा मूंसां इहो किस्सो कोन हुयो हादसाती तौर ते आयुसि अच्छा राकेश साहब तव्हांजे इन क्वेश्चन खां पहिरीं let me shed some light के मां आयुसि कीअं इन फील्ड में यानी how did I get into आज टीवी मां कीअं आयुसि भा 2007 जे आख़िर में बेनज़ीर भुट्टो जो एपिसोड तव्हांखे यादि हूंदो उहो थियो अनफॉर्चुनेटली जेको सॼो किस्सो थियो उन खां पोइ मूंखे यादि आहे त असांजा प्रोबेबली एग्ज़ाम हुआ उन्हनि ॾींहंनि में जेके डिले थी विया या कुझु ईअं चक्कर हुयो असांजा पर्चा जेके डिले थी विया त मूंखे यादि आहे 2008 जे शुरू में आई वॉज प्रिपेयरिंग फॉर माय फाइनल एग्ज़ाम आख़िरी सेमेस्टर जो मामलो हुयो त मूं आई वॉज प्रिपेयरिंग मां पढ़ाई कयां पियो थोरो मूं ब्रेक वरितो आई टुक अ ब्रेक ऐं उन ज़माने में FM रेडियो हूंदा हुया ऐं सोनी वॉकमैन फोन हूंदा अगरि तव्हांखे यादि हुजनि ऑरेंज कलर जो हुयो मूंखे अञा ताईं यादि सोनी जा वॉकमैन फोन हूंदा त मूं ब्रेक वरितो हैंड फ्री जेको आहे हुन में विझी करे FM ॿुधां पियो मुख़्तलिफ़ FM जेके रेडियो स्टेशन हूंदा आहिनि चेंज कंदे कंदे हिकिड़े ते मूं ब्रेक खईं त उते को अमिताभ जी आवाज़ पियो कढे छोकिरो ऐं जेको कॉल पियो करे उन खे उहे लताड़नि पिया मतिलबु ॻाल्हाइण बि कोन पिया ॾियनि खिली खिली ईअं मूं चयो यार लेट्स ट्राई देम मूं कॉल कई and this is by God the real story I am telling you it is what it is sahi I swear I stand by each word मूं कॉल कई बिज़ी पियो वञे उते पुराने फोन में रीडायल जो हूंदो बटन के इमीडिएटली खुद ही ऑटो रीडायल थी वेंदो मूं रीडायल वारे खे दबायो तो रीडायल बिज़ी त मतलब इन महिल मूंखे लॻो यार लेट्स एंड इट हाणे पढ़ाई ब्रेक वरिती हाणे शुरू कयूं वरी त कॉल मिली वई एतिरे में ओके कॉल मिली वई तो ऑपरेटर्स हूंदा आहिनि जी आपका नाम कहाँ से फला फला पूछो ये मेरा नाम है ये वो बस कहें 2 मिनट वेट करें ब्रेक के बाद आपको एयर करते हैं भा बस उन 2 मिनट मूं ॻाल्हायो आहे उन्हनि 2 मिनटनि में ख़ामोशी छाइजी वई हालांकि रेडियो में when you do radio you never keep quiet so it's a dead air you never let the dead air go तव्हांखे कुझु न कुझु चूं चा ऊं आ करणी पवंदी आहे बिकॉज़ तव्हांखे ॿुधनि ई पिया न रुगो दैट्स सिर्फ़ु ॿुधण जो मोड आहे त लिटरली उन्हनि खे मूं खिलाए त सफ़ा 2 मिनट लाइ चुप थी विया अच्छा छोकिरा हुया यस उन्हनि इमीडिएटली मूंखां नंबर वरितो चई यार वी वुड लाइक टू टॉक टू यू ऐं असां हिकिड़ो प्रोग्राम कंदा आहियूं 4-man शो फलाना आज टीवी में मूं चयो यार वाई नॉट ईअं मुंहिंजी स्टार्टिंग थी अच्छा हुननि जो हुअं तव्हां खां पहिरीं हुननि जो स्टाइल इहो जो जेको कॉल करे पियो उनखे ॻाल्हाइण जी जॻह कोन पई मिले तव्हां कॉल कई त दे वेंट क्वाइट सर दे लिटरली कॉल्ड मी राइट आफ्टर 1 वीक उन्हनि मूंखे राब्तो कयो पोइ मिलण आया मूंसां ऐं पोइ मूं बि आइडियाज़ शेयर कया मज़ीद मतिलबु इन में मुंहिंजी बि कॉन्ट्रीब्यूशन आहे जेको बि हुयो फॉर्मेटिंग में ऐं सॼो कुझु बाद में उन्हनि मूंखे इन ॻाल्हि खे रिकग्नाइज़ बि कयो इवन राकेश जे क्वेश्चन ते अचूं था उन भा मूं व्हेन आई ग्रेजुएटेड मूंखे मुंहिंजो इरादो हुयो त LSE मां MBA कजे लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स में ज़रा उते वञे कजे या को कंहिं वॾे उन मां त मूं चवंदुसि आज टीवी जो मालिक हुयो अहमद ज़ुबैरी MD हुयो यानी पुट हुयो मालिक जो MD हुयो हुन मूंखे घुराए करे 1 कलाक पूरो उते लेक्चर ॾिनो चई बाबा तूं छा कंदे ॿाहिरों पढ़ी बि ईंदे तूं छा कंदे तूं नौकरियूं कंदे कंहिं न कंहिं कॉर्पोरेशन में छा मतिलबु इनमें छा फ्यूचर आहे हिते तुंहिंजी रिकग्निशन आहे माण्हू तोखे ॾिसनि था पैसो बि तमामु वधीक आहे ऐं अञा तूं जवान आहे अञा 22-23 साल तुंहिंजी उमिरि आहे तूं फ्यूचर पियो आहे मतिलबु उन मूंखे लिटरली मुंहिंजी दिमाग़ साज़ी कई इन में वेही करे मूंखे सम्झाई ऐं मूं चयो यार चलो लेट्स गिव इट अ शॉट त उन खां पोइ मूं हिन करियर खे सीरियस वरितो पहिरियां 2 साल मूं पैसा बि कोन वरिता उन्हनि खां 1 रुपयो बि कोन वरितो अच्छा हा हालांकि मां अहल एतिरो हुयुसि कि मुंहिंजे मतिलबु 1.5 साल खां पोइ मुंहिंजे बेसिस ते जेके छोकिरा हुया उन्हनि निगोशिएटेड विद जियो अच्छा सम्झो था जियो वाज टॉप गन बाय देन जियो सॼा रेस्ट ऑफ द चैनल हिकु पासे जियो हिकु पासे मार्केट शेयर 46% टोटल मार्केट जो सिर्फ़ु हिकु चैनल वटि हुयो तव्हां अंदाज़ो कयो त जियो जी रेटिंग अगरि TRPs जंहिंखे चइजे मां तव्हांखे फिगर ॿुधायां त अगरि उन्हनि जी 2 ईंदी हुई त जेको सेकंड ईंदो हो उनजी 0.7 ईंदी एतिरो डिफरेंस ह्यूज त जियो सां जंहिं महिल जियो ते वियासीं
उते I got paid. उते मुझे ना this is the time. हाणे मां सीरियस वठां, enough is enough. पो उतो ये जो शुरुआत थी जियो सही में सही रहियुसि सही 5-6 साल, पो इंडिया बस अच्छा इंडिया कीअं वियो तव्हां? भा 2014 में I got contacted by a director called Pankaj Saraswat, सही इंडिया जी. उन्हनि मूंखे सही फोन सही कई ऐं उन्हनि चयो कि यार असांजा इलेक्शन पिया अचनि त हम्म, ज़ी न्यूज़ ते असां तव्हांजे फॉर्मेट ते हिकु प्रोग्राम शुरू करणु चाहियूं था जेको तव्हां उते पाकिस्तान में था कयो, राइट ऐं राइट राइट उहो ई हुबहू उन फॉर्मेट खे तव्हां कैरी कयो ऐं हिते अचो. ओह त नाइस आई वाज इन कॉन्ट्रैक्ट विद जियो उन महिल, ऐं जियो प्लेड मुझसां तमामु मतिलबु उन्हनि सही न कयो उन महिल. दे प्लेड अराउंड. छो अच्छा त आई नीडेड अ लेटर फ्रॉम जियो. जेतिरे ताईं उहो लेटर अच्छा न मिलंदो त मूंखे अॻिते वीज़े में प्रॉब्लम्स थियनि. आई सी त बहरहाल मुंहिंजो कॉन्ट्रैक्ट हुयो, मूं उन्हनि खे चयो, मूं चयो तव्हां मुंहिंजे इदारे सां ॻाल्हायो, उन्हनि खां पुछो, पोइ भले. त जियो जेको आहे विच में मतिलबु गंद कई. एनीवेज़ 2014 गुज़री वियो. 2015 में बि उन्हनि मूंखे कॉल कई. उन्हनि खे दिस टाइम राउंड इट्स स्टार प्लस. अच्छा स्टार प्लस वाज अ बिग डील उन टाइम में 2015 में. वरी ॻाल्हि न सही थी सघी. 2016 में when they contacted me, मां तरीक़े सां जियो मां मुंहिंजी तालुकात हुया, वास्ता हुया, मूं लेटर कढाए पंहिंजे पाणी अच्छा मां फ्लाई करे मुंबई पहुतुसि. पोइ मूं जियो खे इतला कई. मूं चयो सर आई एम इन मुंबई. अच्छा सही ऐं उहो बि लेट थी वियो 20 ॾींहं. जेको मुंहिंजो स्टार प्लस जो प्रोग्राम हुयो उहो हाँ लेट थी वियो. पोइ लाइफ ओके ते हिकिड़ो प्रोग्राम कयो मूं. सही त इन तरीक़े सां ऐं इंडिया में राइट तमामु बहितरीन वेलकम मिली मूंखे, ऐं उते कम बि सही कयोसीं. ऐं सही सही अॻिते जा मुंहिंजी आई मेट जॉन अब्राहम रन्स प्रोडक्शन हाउस. अच्छा उन ज़माने में पाकिस्तानी ड्रामनि जी उते न ॾाढी उहो शोर शराबो हुयो. सही पाकिस्तानी ड्रामनि जी ज़िंदगी डेडिकेटेड इंडियन चैनल हुयो पाकिस्तानी कंटेंट लाइ. हाँ सही त उन लाइ जॉन अब्राहम कॉन्टेक्टेड मी विया सुहेल ख़ान, उते जो डायरेक्टर आहे. त सही वेठासीं, हुन सां ॻाल्हि ॿोल थई. वी डिसाइडेड कि यार मिली मिलाए करे कोई पाकिस्तान मां आर्टिस्ट, कुझु स्क्रिप्ट, मतिलबु कोई हिकिड़ो मिक्स मैच करे कुझु ठाहियूं था. मूं चयो मां कोऑर्डिनेशन बि कंदुसि, एक्ट बि कंदुसि, जीअं तव्हां चवंदो आई एम रेडी. को मसलो ई कोन्हे. सभु कुझु थी वियो. लेकिन उते पोइ हालात इंडिया पाकिस्तान जा थोरो ख़राब थी विया. उते राइट आरएसएस टाइप जा सम्झो था. और पोइ हाँ वो तो मतिलबु हिस्ट्री है वो पाकिस्तानी बिल्कुल पाकिस्तानियुनि खे उते बैन कयो हुयो. जी हाँ राकेश जी साहब हाँ सुम्ही जी त कोन पिया हो? न न मां ॿुधां थो तुंहिंजी ॻाल्हि. आई न एम न लिसनिंग. हाणे त तव्हांखां हिकिड़ो जी गो अहेड. अगरि हाणे तव्हांखां हिकिड़ो ओवरव्यू वारो हिकिड़ो सुवाल आहे त तव्हांजी जेको करियर आहे उन में व्हाट आर योर हाइलाइट्स? तव्हां कॉमेडी बि कई आहे, तव्हां एक्टिंग बि कई आहे, तव्हां इंडिया बि विया आहियो, होस्ट बि कया आहिनि शोज़, ॿियो बि कुझु कयो आहे. त जेको बि तव्हां कयो हुन जी हाइलाइट्स छा आहिनि? उनमें तव्हांजो माना हाणे इंट्रस्ट छा आहे? वेयर डू यू वांट टू गो नाउ? बेहतरीन. So I'll again take good 4 minutes. यानी once I start था ख़बर आहे पोइ ब्रेक ना आहे. सही है. तमाम बेहतरीन बिल्कुल बिल्कुल सवाल आहे वेलकम. तव्हांजो. What is the highlight? Highlight छा आहे? सर जंहिंमहिल फीडबैक ईंदो आहे न कैंसर पेशेंट्स जो, उहे जिन्हनि खे डॉक्टरनि लाजवाब करार ॾिनो आहे, जंहिंमहिल उहे मैसेज कंदा आहिनि, वीडियो मैसेजेस ईंदा आहिनि कि यार तव्हांजो राति प्रोग्राम ॾिसी करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी. अल्लाह तव्हांखे सलामत रखे. खिली खिली यकीन कयो, इट्स प्राइसलेस. इन खां वधीक ख़ुशी थी नथी सघे. उहे बीमार, उहे वीचारा सतायल माण्हू जेके हालात जा मारियल, बिलख़ुसूस तव्हांखे ख़बर आहे पोएं साल तमामु ख़राब गुज़रियो आहे. माण्हू मेंटली तौर ते अलाए किथे पहुता आहिनि. अहिड़नि मौक़नि ते जंहिंमहिल सतायल माण्हुनि जो फीडबैक ईंदो आहे न सर, इहा हाईलाइट आहे. ऐं तमामु घणो ईंदो आहे. अच्छा भा मूं हाणे आई स्टार्टेड डूइंग मूवीज़ एज़ वेल. मूं पोएं साल यानी 2020 में कुझु कोन थियो. 2019 में मूं पंहिंजे दोस्त जे चवण ते, मुंहिंजो तमामु बहितरीन दोस्त आहे, छा नालो अथसि, अबू अलेहा. ही गोज़ बाय द नेम अबू अलेहा. सज्जाद अली नालो अथसि, लेकिन अबू इन नाले सां छा नालो अथसि मशहूरु आहे, अबू अलेहा. त दोस्ती में मूं उन सां हिकिड़ी फिल्म कई. फिल्म में हिकु तमामु नंढो किरदारु कयो, छो त आई यूज़ टू वर्क फॉर टीवी GNN ते मां पंहिंजो शो कंदो हुउसि. त मुंहिंजे 4 ॾींहं मूंखे उते ॾियणा पवंदा.
त मोकल कोन मिलंदी छो त नओं चैनल शुरू थियो, उन्हनि दे बेट ऑन मी, त मां मोकल कोन पियो वठी सघां उन मां। त उते फिल्म लाइ कम से कम मूंखे 15-20 ॾींहं कंसेक्यूटिव कढणा पवंदा, को वॾो रोल अगरि कयो आहे त। पोइ मूं नंढो रोल कयो जेको सम्झो हफ़्ते में मुकमल थी वियो, सिर्फ़ु मुंहिंजी ख़ुशी लाइ। उहो रोल सही शुरू में हुयो कॉमिक, सही लेकिन उनखे जंहिं महिल मूं हुन सां डिस्कशन कई त मूं चयो देयर इज़ अ सीरियस एलिमेंट इन में आहे, उहो बि विझूं। त सही फज़ल इहो थी वियो त दैट वाज़ अ स्मॉल रोल, बट उन पूरी फिल्म जी हाईलाइट उहो रोल हुयो। I got discussed on different TV channels without me knowing अच्छा कि मां the critics started talking about me कि यार ये तो बहुत अच्छा है, ये तो कमाल, ये तो कॉमेडी करता था, ये तो बहुत अच्छी सीरियस करता है, इसको मौका मिले तो ये सबको खा जाएगा and stuff like that. नाइस अनएक्सपेक्टेड, मतलब आई वाज नेवर एक्सपेक्टिंग कि मां इन मां सिर्फ मूं दोस्ती में कयो, लेकिन भलो थियो। प्लस पोएं सही साल अगेन इन 2019 मूं वॾे बजट जी पाकिस्तान जी ए टायर जी मूवी कई आहे, लफंगे। अच्छा अल्हम्दुलिल्लाह उहा एडिट वेडिट थी वई आहे, सब कुछ थी वियो आहे, फाइनल वर्जन असां वटि आहे ऐं नाइस एक्सपेक्टेड टू बी अ बिग हिट इंशाल्लाह। लेकिन कोविड जे करे कुडंट रिलीज इट। प्लान्स हुया कि मार्च अप्रैल 2020 में रिलीज कंदासीं, पोइ वरी वियासीं इन सितंबर, बट वो कोविड जी वजह खां पहिरीं लेयर सेकंड लेयर ऐं सम्झो था पोइ इन लाइ वेव्स जे करे न करे सही सघियासीं। हाणे सही उम्मीद आहे त कुझु वैक्सीनेशन वगैरह थिए त पोइ अगरि दुनिया खुले थी ऐं पाकिस्तान में सिनेमास खुलंदा त इमीडिएटली उनखे असां रिलीज कंदासीं। तमामु घणियूं एक्सपेक्टेशंस आहिनि उन मां। त इंटरेस्टिंग फिल्म इंटरेस्टिंग दैट इज प्लस नेटफ्लिक्स जो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे, आई एम इन नेगोशिएशन विद नेटफ्लिक्स एज़ वेल। अच्छा थर थर जे रिलेटेड उहे कुझु कनि पिया, इंटरेस्टेड कि राइट थर जी स्टोरी आहे। अच्छा प्लस मां हिकिड़ो लूज़ कैनन जे नाले सां महीनो पहिरीं आफ्ताब हा हा इकबाल सां हिकिड़ो शुरू कयो आहे प्रोग्राम ऑन यूट्यूब, लूज़ हा कैनन। हा उहो हा बि हा ॾिठो आहे मूं नेटफ्लिक्स सां नेगोशिएशन हले पई, नेटफ्लिक्स वांट्स इट कि उहो नेटफ्लिक्स खणण पियो चाहे। अच्छा हाँ ॻाल्हियुनि में आहियूं त कुझु इहे मामला अथनि। प्लस इंडिपेंडेंट हाणे क्रिएटर जो ही ज़मानो आहे इंडिपेंडेंट क्रिएटर्स जो, त हाणे सही टीवी चैनल्स जो ज़मानो हलियो वियो। इट्स ऑल ऑन द सेल फोन मोबाइल ऐं सब्सक्रिप्शन बेस्ड जेको कमु आहे, नेटफ्लिक्स एमेज़ॉन। त फ्यूचर प्रेजेंट बि उन जो आहे, फ्यूचर त बिल्कुलु उन जो आहे ई आहे। तव्हां त सही सही जिन मुल्कनि में वेठा हुते त रचियो बसियो पियो आहे। अमेरिका यूके में त मतिलबु आहे ई हो, डिज़नी थी वियो, एप्पल जी हाँ जी आहे, डिफरेंट जेके शयूं आहिनि। त हम्म पाकिस्तान में अञा आहे टीवी होल्ड्स सर्टन चैनल आहे, उनजी इंपॉर्टेंस वेट कंट्रोल आहे, है स्वे है ठीक ठीक कंट्रोल ठीक आहे। लेकिन इहो ई आहे अॻे वञी करे इंडिपेंडेंट कंटेंट क्रिएटर थियणो आहे, प्रोडक्शंस करणियूं आहिनि पंहिंजे मर्ज़ी सां। अच्छा तव्हांजे प्रोडक्शन में इंटरेस्ट आहे इहो त हींअर लॻे पियो, पर तव्हां कई आहे प्रोडक्शन हेसि ताईं हिन में पार्टिसिपेट कयो आहे? तजुर्बो आहे। आई यूज्ड टू बी एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर इन जियो, त मां अच्छा उते एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर बि हुयुसि। त सॼो प्रोग्राम 1.5 साल लाइ, यानी लास्ट 1.5 साल यानी प्रोग्राम जी जेका लाइफ आहे उहो मुंहिंजे कंट्रोल में हुयो। फ्रॉम अच्छा प्लानिंग टू एग्जीक्यूशन टू एयर करण ताईं, यानी मुंहिंजी ज़िम्मेदारी। वाह त मूंखे अंदाज़ो आहे वाह त कीअं थींदियूं आहिनि शयूं ऐं उन्हनि खे कीअं हैंडल कबो। प्लस मूं कमायो आहे इन 12 सालनि में तालुक। मुंहिंजी पीआर तमामु बहितरीन आहे नाइस ऐं इन फील्ड में फील्ड नंढी आहे, लेकिन जेलसी ऐं इहे तमामु मामला घणा आहिनि। त पीआर अगरि कंहिंजी इन में आहे न त उहो कामयाबु आहे। त मुंहिंजी पीआर गोज़ अ लॉन्ग बहितरीन वे आहे। सही हा। सही अच्छा तव्हांजो जेको पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री आहे उन बारे में छा ख़्याल आहे? माना हाणे करंट जेको सेटअप आहे तव्हांखे उनमें होप आहे ऐं तव्हांखे लॻे पियो त उहा रिवाइव थी वेंदी या ऑन इट्स वे रिवाइव थिए पई? ऐं ॿियो इहो आहे त तव्हांखे ख़ुदि उन में कमु करण में जो तव्हां कमु कयो तव्हांखे मज़ो अचे थो, एंजॉय कयो था एज़ अ पार्टिसिपेंट या इलाही प्रेशर आहे? माना हाउ डज़ इट फील लाइक? पहिरीं सवाल जे पहिरें हिस्से ते अचूं था त रिवाइवल ऑफ सिनेमा इन पाकिस्तान। अच्छा 2014 या 13 खां वठी 2020 खे अगरि माइनस कजे त आई गेस फिल्म इंडस्ट्री रिवाइव्ड कंहिं हद ताईं। इंडिपेंडेंट प्रोड्यूसर्स, नवां प्रोड्यूसर्स, नवां एक्टर्स। असां सां मसइलो इहो आहे त असां वटि जेको हिट थी थो वञे
उहो पोइ जेतिरे ते मरे कोन थो उहो हीरो थो अचे सम्झो था बिल्कुल ॿ टे नाला ज़हन में अचनि पिया पर आउं चवंदुसि कोन मां आई एम प्रिटी ब्लंट अबाउट इट का ॻाल्हि न आहे हुमायूं सईद अञा ताईं हीरो पियो अचे एग्जैक्टली ठीकु एग्जैक्टली आहे रिगार्डलेस ऐं ऑफ स्किल अदनान लेवल सिद्दीकी रिगार्डलेस अञा टैलेंट पंहिंजो हाँ हाँ कुझु बि न अॼु बि एग्जैक्टली या टोटली कंहिं एग्री महिल असल में छा आहे उकाश भाउ हिते लॉबी सिस्टम आहे हालांकि असांजी न हुअण जे बराबरि इंडस्ट्री आहे पड़ोस में पंहिंजे बिल्कुलु तव्हां ॾिसो त इंडिया बॉलीवुड जाइंट मतिलबु मां त तमामु वेझे खां ॾिठो आहे उन्हनि खे वञी करे त उते बि हूंदो उते बि आहे लेकिन एतिरी बाहि न आहे जेतिरी असां वटि लॻल आहे बाहि नंढी इंडस्ट्री न हुअण जे बराबरि लेकिन उन में बि छा अथसि लॉबीज़ आहिनि हाणे जवानी फिर नहीं आनी हिकु फ्रेंचाइज़ आहे JPNA सही JPNA 2 में बि उहा ई कास्ट आहे ठीकु आहे हाणे JPNA अगरि 10 दफ़ा बि ठहंदी भले फ्लॉप थिए कुझु बि थिए उहा ई कास्ट छो जो हुन खांचो फिक्स आहे बस खांचो फिक्स आहे उहे प्रोड्यूसर आहिनि मिली करे 3-4 माण्हू आहिनि उहे एक्टर आहिनि पाण में दोस्तियूं यारियूं उन हिसाब सां हलाईंदा त रिवाइवल हिते तव्हांखे थोरो आउं हिते इंटरवीन कंदुसि ऐं छो जो आउं बि इन शइ खे स्टडी कयां पियो माना ॾिसंदो आहियां ऐं मूंखे दुख थींदो आहे त पाकिस्तानी फिल्मनि में ओरिजिनलिटी जी वॾी खोट आहे माना जेन्युइन कंटेंट ओरिजिनल कंटेंट जेको आहे जे कमर्शियल हिट्स थियनि थियूं उनमें इलाही खोट आहे उनमें काफ़ी कट पीसिस ऐं माना सेट पीसिस सां गंढे फिल्मूं ठाहींदा आहिनि तव्हांखे छा थो लॻे त इहो जी 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 बिल्कुलु सही आहे जंहिंखे चरबा चवंदा आहिनि हिते फिल्मी लफ़्ज़ ज़बान में चरबो आहे यानी वाह जो नालो आहे चरबो चार फिल्मूं कुझु अंग्रेजी बि ॾिठियूं कुझु बॉलीवुड मिक्स मैच करे तव्हां हिकिड़ी फिल्म ठाहे छॾी एग्जैक्ट सेट पीसिस ओरिजिनल हाँ बिल्कुल कंटेंट या जंहिंखे तव्हां चओ न मसलो ख़बर अथव छा आहे मां तक़रीबन 1 साल पूरो इन ते रिसर्च कई पाकिस्तान में फिल्म ठाहिण कंहिं मॉडल मतलब व्हाट इज द फीजिबल बजट पाकिस्तान में जंहिं ते फिल्म सर्वाइव करे थी तव्हां उहो फिगर ॿुधी करे हैरान ऐं परेशान थी वेंदा पाकिस्तान में 4 करोड़ रुपए दैट इज PKR पाकिस्तानी 4 करोड़ रुपयनि खां तव्हां 1 रुपयो वधीक वेंदा में न मथे त मॉडल फीजिबल ई न आहे रिकवरी पॉसिबल ई न आहे अच्छा छो त पूरे पाकिस्तान में हिन वक्त 110 स्क्रीन्स आहिनि इंडिया जे नागपुर शहर में ओनली नागपुर उते 120 या 130 स्क्रीन्स आहिनि 110 जे स्क्रीन्स में यस तव्हां मूंखे ॿुधायो छा हिते एक्सपेरिमेंट थी सघे थो Can we afford experiments? Not at all. हाँ ना ये ॾाढो इंटरेस्टिंग एनालिसिस आहे दिस इज माना ॾाढी फंडामेंटल ॻाल्हि तव्हां करे छॾी आहे त देयर इज सर्टन बजट ना मथे वञी नथो सघे छो जो इवन तव्हां मैक्स आउट बि माना मेगा हिट बि ठाहियो सभिनी स्क्रीनुनि में बि हले उहा फिल्म तॾहिं बि तव्हां उहो पैसो वापसि रिकवर कोन करे सघंदो सर हिते जेको फॉर्मूलो आहे उहो इहो आहे त सिनेमा जेका हायरार्की आहे या जेके चइजे चेन आहे उहा ईअं आहे त सिनेमा ओनर्स डिस्ट्रीब्यूटर्स ऐं प्रोड्यूसर देयर आर 3 पार्टनर्स ठीकु आहे जंहिंमहिल तव्हां भले प्रोड्यूसर इज द वन हू जेको पैसो थो हणे 10 करोड़ हणी ठीकु आहे सर हुनखे 10 करोड़ ब्रेक इवन करण लाइ हुनजी फिल्म खे कम से कम 3 करोड़ करणो पवंदो छो त ही विल गेट 30% rest will be distributed between the cinema owners and distributor अच्छा the cinema owners 30% of the chunk right तो ही वो जो नेटफ्लिक्स वगैरह अचे तो पाकिस्तान हिते जेके न सर हिन वक्त जेको नेटफ्लिक्स वगैरह अचे तो पियो उहे तो ज़ाहिर पंहिंजी एग्जीबिशन कंदा न उहो पोइ पाण खे बेसिकली डायरेक्ट स्क्रीन मिलंदी डायरेक्ट होम स्क्रीन तव्हांखे हिकिड़ो मौक़ो मिलंदो जेके चइजे त अहिड़ो हिन वक़्तु कोई इंडिजिनस को पाकिस्तानी का अहिड़ी प्रोडक्शन कंपनी आहे जेका हिनखे सोची थी पई हुजे कंहिं स्केल ते करण जो मतिलबु मां ॾिठो आहे इंडिविजुअल्स त करनि था पिया या जेके अगेन ग्रुप्स आहिनि यूट्यूब ते कुझु जंहिं हिकिड़े ग्रुप जो तूं हिसो बि आहीं हिन वक़्तु पर उनखां अलावा को इंस्टीट्यूशनलाइज़ बि आहे या ईअं ई थिए थो पियो इंडिविजुअल हले थो पियो जेके डिजिटल कंटेंट जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं जी 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 हाणे बल्कि तव्हांखे मां ॿुधायां नेटफ्लिक्स जी तर्ज़ ते हिकिड़ो हिते प्लेटफॉर्म आयो आहे देखो.com जेके इन्वेस्टमेंट्स बि कनि पिया
जेके कंटेंट इंडिपेंडेंट क्रिएटर्स का मतलब उतो बाय भी कन पिया ऐं दे आर पेइंग वेरी गुड जेको डिजर्विंग यानी ये ना है तो कुछ चवण थुकर में पकोड़ा तरन उहे ना है दे आर इनटू इट कि वो चाहिन पिया कि ता जो आई मीन ता सुठो कंटेंट दींदो तो उन जा ता के डिजर्विंग पैसा भी मिलंदा लेकिन देखो.com आई नो इज ओनर उन्हनि जो ओनर के मां सुञाणा तो आई नो देयर ओनर एज वेल उहे मार्केटिंग कोन पिया कनि हाणे हले छो न पिया कनि मतलब नोबडी नोज इट मां इंडस्ट्री में जो अंदर जो माण्हू आहे मूंखे अगर जो उन जो ओनर न मिले हा न ॿुधाया तो शायद मूंखे भी खबर कोन हुजे सब्सक्रिप्शन बेस्ड आहे ₹5 रोज जा ₹90 मंथली ये सर्विस उन्हनि शुरू कई आहे दे आर विद सेल्युलर कंपनी सां भी को उन्हनि जो कॉन्ट्रैक्ट आहे जैज़ सां त जैज़ जा जेके आहिनि यूज़र उन्हनि लाइ कोई डिस्काउंट आहे या कोई सहूलियत आहे त उहे जल्दी करे सघनि था बट देयर सम कोई आहे के में कोन्हे त चवण जो मक़सद जेको आहे हिन महिल राकेश साहब इंडिपेंडेंटली माण्हू कनि पिया हिकु त इंडिविजुअल लेवल ते यूट्यूब जो जेको बूम आयो आहे वी वर लेट वेस्ट में इवन इंडिया में यूट्यूब जो बूम 2014-15 ते अची वियो असां वटि 2016-17 ते आयो छो त बैन हुयो ऐं रोज़ हिते ख़बर पवंदी आहे त बैन थियण वारो आहे सम्झो था त नोबडी ट्रस्ट अस एज अ कंट्री एज वेल हिते तमामु घणा मसला आहिनि इन मामलात में जाहिल तरीन माण्हू वेठा आहिनि उते मथे कंहिं कम जा न कार जा न पॉलिसी मेकर्स वॾा वॾा दावा ॾाढ़ियूं हणंदा वॾियूं ॻाल्हियूं कंदा लेकिन प्रैक्टिकलिटी जंहिंमहिल अचे थी करण ते उन महिल 0/0 जंहिंखे चइजे त वेग एम्बिगुअस तरह जो फ्यूचर आहे हिते जे आर्टिस्ट ऐं जेके कंटेंट क्रिएटर्स उन्हनि खे अॼु जी ख़बर आहे कल जी ख़बर न आहे हार्श रियलिटी लेकिन फैक्ट माना हाई रिस्क करियर है यो हाई रिस्क करियर आहे पाकिस्तान बिल्कुल हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां पुछां बि थोरो जस्ट स्विचिंग ट्रैक्स अ लिटिल बिट मां सोचियो सवाल इहो तव्हां पुछियोसि हीउ जेको मटकू जो जेको तुंहिंजो कैरेक्टर आहे उनजी ओरिजिन स्टोरी त ॿुधाए कुझु जॾहिं तूं ठाहियो हुओ इहो कैरेक्टर ओरिजिन ये घोटकी सखर पंहिंजो खानपुर में घुमंदा आहिनि अहिड़ा कई माण्हू तो ख़बर न आहे ख़बर आहे मूंखे पर मां जॾहिं मां था जेके टू बी ऑनेस्ट मुंहिंजी जेके फीलिंग्स न टुवर्ड्स इन कैरेक्टर जे ओवर टाइम अप एंड डाउन थियूं आहिनि ठीकु आहे न फर्स्ट आई सॉ इट मूंखे ॾाढो वणंदो तुंहिंजो कैरेक्टर आई वाज लाइक रियली इनटू इट पोइ हिकिड़ो टाइम आयो मूंखे लॻंदो त यार दिस इज बॉर्डरिंग ऑन स्टीरियोटाइप्स नाउ यू नो मतलब माना जेके सिंधी स्टीरियोटाइप्स आहिनि पंहिंजी पाकिस्तान में ऑलरेडी रेस्ट ऑफ द कंट्री स्पेशली उहो हुनखे ॾिसंदी आहे पाण खे स्टीरियोटिपिकली ॾिसंदी आहे त मूंखे लॻे थो यार हीअ त हाणे हुनखे एक्सेंचुएट थो करे पियो हुननि स्टीरियोटाइप्स खे आहे न हुनखे वधाए थो पियो पोइ मां वरी but as a work of art it is so much joy to watch it so ma shuru khan jeko na split brain rayo jenge che towards matku I was like okay I like watching it but I don't know in jo asar cha do pe society te tu kade in bare mein socho how do you feel about it or think about it ada sab ka important jeka gal ma ta budhaya I was never expecting it e matku character jo feedback is from all provinces of Pakistan it's not limited to Sindh कराची घोटकी सखर ना है ता खबर है पीपल कॉल मी मटकू मुझो बाय डिफॉल्ट आने मुझो नालो मटकू हां दे डोंट रिमेंबर मुबीन कबोल दे उनन के खबर ना है केरा दे नो के मटकू केरा मटकू जी खबर था एवरीबॉडी अप्रिशिएट्स इट फ्रॉम बीट फ्रॉम मा ता के बुधाया इंटीरियर पंजाब मा के मल निकरंदो आ न इंटीरियर पंजाब जिते पंजाबी का अलावा जनन के उर्दू भी कोन थी अचे जेके डगा चवंदा न ढगो जेके हिते डगा चवंदा ढगा जेके पाण चऊं देयर इज अ नेम फॉर पंजाबी दिस बाय जेके पेंडू चइजे हां समझो था कोठाई माना सफा पेंडू पिंड पेंडू जिनन के उर्दू भी कोन थी अचे उनन के भी मटकू जी खबर है या वडी गाल है या हैवी पेनिट्रेशन सर ये सरप्राइजिंग हो मुलायवी आई नेवर एक्सपेक्टेड कि एतरो उ थींदो ऐं जेका ॻाल्हि तव्हां स्टीरियोटाइप करण जी कई राकेश साहब बिल्कुलु एट सम पॉइंट इवन मूंखे बि ईअं लॻो कि एट सर्टन पॉइंट यानी हिकु हद ताईं सही आहे उन खां पोइ पीपल ऑब्वियसली उहा मतिलबु दे डोंट उहा हज़म कोन था कनि आई एम सॉरी दिस इज अ हार्श रियलिटी ऑफ पाकिस्तानी मीडिया
हिते ऑब्वियसली स्टीरियोटिपिकल माण्हू आहिनि जेके स्टीरियोटाइप कंदा आहिनि ऐं देयर बैकग्राउंड्स आहिनि माण्हुनि जा वो पंजाब मां आहे पंजाब लॉबी इज अ स्ट्रॉन्ग लॉबी देयर इज नो डाउट अबाउट इट उहे तव्हांखे मूं ॿुधायो त 12 करोड़ अगरि 22 करोड़ मां 12 करोड़ 13 करोड़ उहे एंड दे आर डोमिनेंट इन फैक्ट मुंहिंजी जंहिंमहिल पोएं हफ़्ते राकेश पाण ॻाल्हायूं पिया आई टोल्ड यू पाण घणा 1.5 करोड़ इन टोटल सिंधी अगरि इंडिया जा बि मिलाए करे 3 करोड़ 3 करोड़ जे आसपास हूंदा आई थिंक गिव और टेक सर दिस नंबर मैटर्स तव्हां जिथे बि वञो उते यू गेट जज्ड समझो था मां छा ऐं प्लस पाण खे वी आर ऑलवेज टैग्ड एज बैकवर्ड पीपल सिंधी आहे सुस्त हूंदो ॿाहिरि कोन निकिरंदो शहर कोन छॾींदो यू नो टिपिकल वो जेके होटलनि ते वेही करे आई हैव हर्ड सच थिंग हा मूं ये सर कराची में पंजाब के तो छड़ियो कराची में मूंखे माण्हू चवंदा हुया शुरू में इट वाज ऑलमोस्ट ताकि छा बुधाया I used to get judged when I told them that I'm Sindhi and I'm a proud Sindhi. I'm a proud Sindhi. I'll never step back because it is what it is. Maya. I used to get judged. Yani Sindhi loves udhan sa hi unan ja tevar change thi wenda hoya. Matku kiyan ayo? Was it a reaction to that? Matku peje feedback ji wajah khan ayo. When Matku used to get ratings better than everybody else. Okay. Matku jo jeko TRP number hoyo that was way better than everybody else on the show. Jamal Matku jo chunk indo hoyo 4 minute 5 minute he used to interview people. Un wala rating graph mathe ale vedo. We used to beat everybody rest of the channels. The Matku panji presence sa panji performance sa panji weight sa panji jagah banai thai hote. पर उन जो मां इहो जो हिकिड़ो त माना मशहूर थी वियो त ठीकु आहे उहो पोइ ऑब्वियसली यू नो चलती का नाम गाड़ी वारी ॻाल्हि थी वई आहे न पर उनजी जेका ॾिसो मटकू जेको आहे उहो थोरो सार्केस्टिक बि आहे माना मटकू चवंदा पिया एक्चुअली तूं आहे जेको बि आहे पर उहो थोरो सार्केज़म में बि प्ले कंदो आहे हू डैबल कंदो आहे थोरो सोशल कॉमेंट्री में बि डैबल कंदो आहे कंहिं महिल ऐं जेको रिएक्शन बि ॾींदो आहे पंहिंजे इंटरव्यू त तूं जॾहिं इहे छा तूं कहीं वेही करे क्राफ्ट कयो इहो कैरेक्टर या इहो ओवर टाइम इवॉल्व कयो आहे व्हाट वाज दैट प्रोसेस लाइक ओवर टाइम कैरेक्टर इवॉल्व्ड शुरू में मूंखे याद आहे बेसिक ऑब्जर्वेशन हुई यानी मूंखे याद आहे ॾिसो पाकिस्तान में जेको मीडिया बूम आयो न दैट्स ऑब्वियसली फ्रॉम 2002 खां प्राइवेट मीडिया शुरू थियो त ट्रेंड चेंज थींदे मूं ॾिठो उठन में शहरन में सहाफ़ी जी वैल्यू सहाफ़ी जी हिकिड़ो दबदबो उते जेको आम माण्हू पंहिंजा सादा ॻोठाणा माण्हू आहिनि उते कोई हिकिड़ो सहाफ़ी थी वियो त उनजी टोरी बि हुई सम्झो था ऐं अचे वचे कुझु कोन थो का सहाफ़त जी का ख़बर अलिफ बे बि ख़बर न आहे लेकिन हिकिड़ो एक्ट करणु छो त हू हिकिड़ो टीवी ते चंक ॾींदो आहे कंहिं टीवी चैनल खे रीजनल प्रोग्राम में को 2 मिनट जी रिपोर्ट ॾींदो आहे त हुनजा लेकिन हुन दाबो ई ॿियो आहे हुनजो हिकिड़ो असर ई ॿियो आहे ये एड़ा मूं कैरेक्टर्स जमल उते ॾिठा त हिकिड़ी नेचुरल ऑब्जर्वेशन हुई जमल मां जॉइन कयो हिकिड़ो सैटायर जो प्रोग्राम जेके पॉलिटिकल सैटायर बिलख़ुसूस त उन में रिपोर्टर टाइप जो माहौल हुयो त मूं चयो व्हाई नॉट अ सिंधी रिपोर्टर जमल अप्रूव थियो तो अप्रूव त खैर उन माल ही थियो बिकॉज वैरायटी हुई कि यार सिंध जी रिप्रेजेंटेशन भी जरूरी आहे त उहा जेके मुंहिंजी शुरू जी ऑब्जर्वेशन हुई शुरू में तो उहा ही हली वो इवॉल्व कयोसीं छो तो मूंखे पर्सनली आई गेन्ड एक्सपीरियंस एज वेल मां भी तो नओं हुयुसि न शुरू में यानी मटकू कैरेक्टर भी नओं हो मां भी टीवी ते नओं हुयुसि आई मूं भी कैमरा के एतिरो फेस ना यू इवॉल्व एज वेल कंदे 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 देन वी स्टार्टेड इंटरव्यूइंग पीपल शुरू में आई यूज्ड टू डू रिपोर्टिंग ओनली भाई फलाना मसला हुआ है तो आज मटकू से उस पर राय लेते हैं हमारे रिपोर्टर मटकू से वो करते हैं जी नादिया वो समझो टिपिकल वो जो नादिया है ब्ला ब्ला वो अभी शुरू में कहता नादिया तो पो वरी मु इंटरव्यू करण शुरू कियो सियासतदानन जो आई हैव इंटरव्यूड एवरीबॉडी पाकिस्तानी सियासत जो कोई मानू मु कोन छडियो सही सही ताजा मिनिस्टर्स ताजा एमएनएस एमपीएस एक्टर्स खिलाड़ी
जर्नलिस्ट, सब एवरीबॉडी। अच्छा सॉरी वरी मां तो कट न प्लीज मटकू जे कैरेक्टर में ऐं अर्नब गोस्वामी जे कैरेक्टर में कहिड़ो फर्क आहे फ्रॉम योर पर्सपेक्टिव? यार सच्ची ॻाल्हि ॾिठी वञे त को घणो फ़र्क़ु न आहे। सच्ची ॻाल्हि ॾिठी वञे त घणो फ़र्क़ु न आहे, छो त अचे ॿिन्हिनि खे कुझु कोन थो। सही आहे, ॿई प्रिटेंड हिकिड़ो सच सही, हिकिड़ो सच थो ॻाल्हाए। सर हिकिड़ो एजेंडा ड्रिवन आहे, ठीकु आहे, हिकिड़े खे लाइन किथां अचे थी, हिकिड़ो ॿियो वीचारो ईअं सादो पंहिंजे अंदाज़े सां ॻाल्हाए थो, बस डिफरेंस इहो आहे। बाक़ी बैकग्राउंड ॿिन्हिनि जो सेम आहे, अचे ॿिन्हिनि खे कुझु कोन थो, समझो, लेकिन बस ओवर कॉन्फिडेंट आहिनि ॿई, को मसलो न आहे, विल फेस द सिचुएशन, ॾिठो वेंदो, मतलब इन तर्ज़ जा माण्हू आहिनि ॿई। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, जॾहिं तव्हां इहो सभु कंदा पिया हो त सेट ते छा माहौल हूंदो आहे? माना डू यू एंजॉय दिस जेकी कॉमेडी हले? ऑब्वियसली तव्हां एंजॉय कयो था, तव्हां हिकिड़ो फ्लो आहे जॾहिं तव्हां ईंदा आहियो त माण्हू खिलंदा आहिनि सेट ते या दे आर वेरी सीरियस, या माना छा माहौल हूंदो आहे? सर असां पाण त हाणे करे 12 साल आहे मूंखे, हाणे मतलब ऑलमोस्ट 12-13 साल शुरू थी वेंदो, त हाणे मूंखे त सर्टन थिंग्स ते मूंखे हाणे पाण खे को खिल कोन थी अचे, समझो था, मतलब रूटीन जी ॻाल्हि आहे, लेकिन पीपल एंजॉय इट। असां जेको कहिड़ी ॻाल्हि कहिड़ो टेक ओके आहे, इन जो पैरामीटर इहो आहे या जेको स्केल इहो आहे त माण्हुनि खे कहिड़ी ते खिल थी अचे, जेके आसपास बीठा आहिनि, डिपेंड्स, यानी उन्हनि मां बि चंक आहे, छो त यू ॾिसो तव्हांजी जेका टारगेट ऑडियंस आहे, जंहिं तरह जो प्रोग्राम मां थो कयां, उहा बिल्कुलु लोअर क्लास खां वठी करे इलीट ताईं, ऑब्वियसली यू टारगेट एवरीबॉडी, हिन में तो को ना है ना भाई। सियासत सैटायर, बिलखुसूस पॉलिटिकल सैटायर तो हर कोई ॾिसे थो, हिन मुल्क में सियासत तो हर माण्हू समझो था घर जी ॻाल्हि आहे सियासत, त पोटेंशियल ऑडियंस तो हर कोई आहे, त तव्हां तमामु उन्हीं तरह जा टिपिकल हल्का जोक भी उनमें तव्हां एडजस्ट कयो, जेके आम जेके माण्हू हूंदा आहिनि सादड़ा, जिन्हनि खे डीप ॻाल्हि समझ में कोन थी अचे, जिन्हनि खे सिर्फ़ रिएक्शन बेस्ड ॻाल्हि ते खिल थी अचे, यानी जिन्हनि खे खिलाइण ॾाढो मुश्किल कमु न आहे, ॾाढो आसान, उहो बि एलिमेंट हुजणु खपे तव्हांजे प्रोग्राम में। प्लस अंदर हिकिड़ो पंच जंहिंखे चइजे उहो बि हुजणु खपे, यानी रिटायर्ड जजिस, रिटायर्ड पुलिस ऑफिसर्स, यानी उहे जेके मैच्योर ऑडियंस आहे, जेके ॻाल्हि खे सम्झनि था, तव्हां जंहिंमें पंच अंदर वञी करे ॻाल्हि में हुजे, त ॿई एलिमेंट हूंदा आहिनि हिन में। त असां वटि सम्झो कि फोकस ग्रुप आहे हिकु तरह जो, पंहिंजो इमीडिएटली जेके आसपास हूंदा आहिनि उहे जज कंदा कि यार इन ते खिल अची वई, अप्रूव, न आहे खिल आई, लेट्स रीडू दिस, ईअं थींदो आहे। गोइंग फर्दर इन ई लाइन में वधीक था अॻियां थोरो वधीक क्वेश्चनिंग कयो था, तव्हांजो हूअं शेड्यूल अॼुकल्ह कीअं रहंदो? माना हाणे I'm assuming जेके पंहिंजी पहिरीं कन्वर्सेशन थी वई, तव्हां काफ़ी बिज़ी आहियो, पर असांखे असांजी जेके 2-3 ॼणा जेके दोस्त आहिनि जेके ॿुधंदा आहिनि, जेके 5-6 जेका असांजी ऑडियंस आहे, उनखे बि तव्हां ॿुधायो त माना न रुगो तव्हांजो शेड्यूल, पर ऑल्सो एनलाइटन अस त बीइंग इन पाकिस्तानी मीडिया लाइफ कीअं आहे, शेड्यूल कीअं आहे, ऐं स्पेशली जॾहिं तव्हां जेतिरो एक्सपीरियंस आहे, तव्हां जेतिरो एक्सपोजर आहे, त पोइ हाउ डज़ इट फील, ऐं टाइम मैनेजमेंट कीअं थी थिए, ऐं anything interesting that you want to tell about life as a media person? सर हिकु त मसलो इहो आहे त बिलखुसूस आई हैव वर्कड इन इंडिया एज वेल, पर इंडिया में एतिरो न आहे, पाकिस्तान में राति जो कमु करिणो आहे, ॾींहं जो सुम्हणो आहे, सम्झो था, आराम थींदो ॾींहं जो, कमु थींदो राति जो, त ऑब्वियसली तव्हां पंहिंजे घर वारनि, अड़ोस पड़ोस वारनि, तालुक वास्ते, दोस्त अहबाबनि खां परे थी था वञो, छो त उन्हनि जो रूटीन नेचुरल रूटीन आहे, ॾींहं में कमु कंदा, राति जो सुम्हंदा, तव्हां जंहिं महिल ॾींहं में सुम्हंदो, हू त कम ते हूंदा, ॿाहिरि हूंदा मिलण लाइ, उन महिल तव्हां वटि टाइम न हूंदो, राति जो तव्हां कमु कंदो, यू नो तव्हां चक्कर ई उबतो आहे हिते। इहे छो आहे भला? को रीज़न आहे न जो, या जस्ट ईअं आहे? त समझ में कोन थी अचे, हिकिड़ो मिज़ाज थी वियो आहे। आई वॉज इन कराची, उते तव्हां ख़बर आहे कराची जी हिकिड़ी आहे, हिकिड़ो लेट शुरू थियण वारो शहर आहे, 12 बजे त दुकान खुलंदा आहिनि, सम्झो था, कराची जी जेकी लाइफ आहे कि भई सॼी राति जागणो आहे, कुझु बि थी पए,
उते जा त नॉर्मल माण्हू बि 3-4 बजे ताईं जागंदा त चलो ठीकु आहे कराची जी सम्झ में लाहौर में बि ईअं ई आहे बिलख़ुसूस मीडिया हिते बि असां राति जो कमु कंदा हाणे लाइक तव्हांखे मां ॿुधायां हिन महल 4 रिकॉर्डिंग्स आहिनि जेके एक्सप्रेस न्यूज़ ते मुंहिंजो प्रोग्राम ईंदो आहे ख़बरदार उन लाइ वी शूट 4 times a week for them त हिकु ॾींहं में पूरी एपिसोड कढंदा आहियूं असां अच्छा प्लान जी हिकु ॾींहुं प्लानिंग जो जेको डिस्ट्रीब्यूट थींदो आहे उहो फोन ते बि थी वेंदी आहे प्लानिंग के दिस इज ही सॼो कंदासीं रन डाउन असां फाइनल कंदा आहियूं रन डाउन खां पोइ यूजुअली फ्रॉम ट्यूसडेज वेडनेसडेज थर्सडेज एंड फ्राइडेज ये 4 ॾींहं रिकॉर्डिंग्स जा हूंदा आहिनि उन खां पोइ 5 ॾींहं मां लूज़ कैनन जो ॾींदो आहियां सैटरडे यूट्यूब जो जेको चैनल आहे उन कराक्रम टीवी उन ते लूज़ कैनन प्रोग्राम आहे त 5 ॾींहं त मां सम्झो बाउंड आहियां राइट न को शादी हुजे कुछ भी हुजे या पोइ एडवांस कराए वञा सम्झो था न को निकिरी सघां थो मोकल हिते मिले कोन थी असांजे कम में मोकल नथी मिले छो त अच्छा लास्ट टाइम जी जी ईद हुजे मुझो ईद आहे त असांखे स्पेशल ट्रांसमिशन करणी आहे बाक़ी सभु ईद ते मोकल कंदा आहिनि असांखे ईद वारे ॾींहुं बि उते हुअणो आहे सम्झो था ईद ॾींहुं अञा वधीक कमु करणो आहे जी लास्ट तव्हांजी हॉलिडे कॾहिं हुई तव्हां मोकलूं वरिती हुजनि केॾा घुमण विया हुजो या थोरो चिल आउट कयो हुजे सर जुलाई 2018 वञ यस सर आई रिमेंबर वो भी यकीन कयो एबटाबाद तां वापस कॉल अची वई के अची वञो वापस पूरी फैमिली सां गॾु ओहो एबटाबाद खां गाड़ी वापस कई अच्छा तव्हां आया पे अञा भी नॉर्थ जी सर जी अच्छा प्लान हुयो मथे वेंदासीं कश्मीर साइड ते अॻिते यको लेकिन बस फेरी मेडोज एबटाबाद कॉल अची वई यार प्लीज वापस आ जाओ ये वो मुझे फेरी मेडोज के मल घूमी अच मुबीन जी भा भली जगह है थी मतलब फेरी मेडोज के मल घूमी अच भली जगह है थी अदा हिते घोटकी अचण लाइ टाइम कोन थो मिले तू फेरी मेडोज जी ॻाल्हि तो करे हिते मुबिन कीअं तो लगे शिकागो में रही करे राकेश रेकमेंड पियो करे ताजो एडो बिजी शेड्यूल है जो यू कांट इवन गो टू प्लेसेस ऐं वो शिकागो में बैठो है ता रेकमेंड पियो करे फेरी मेडो घुमी अच मां कुछ साल थिया पर आई रियली एंजॉयड एवरी सिंगल मिनट जेको मां उते गुजारियो फेरी मेडोज ॾाढी ज़बरदस्त जगह आहे ऐं हाणे त फैमिली जे लाइ ॾाढी एक्सेसिबल थी आहे हां अप नॉर्थ तमाम खूबसूरत आहे पाकिस्तान जो एड़ियूं प्लेसेस अंदर गिलगित बल्तिस्तान ता वञो मतलब मूं ऑब्वियसली सिर्फ इंटरनेट ते ॾिठो आहे लेकिन माण्हुनि खां जेके टेस्टिमनीज अचनि पियूं या तव्हां चयो ऐं प्लस ॿिया दोस्त जेके घुमी था अचनि जेके लकी आहिनि मतलब ज़िंदगी खे एंजॉय था कनि असां वारी कार न त उहे बाक़ाइदा अची करे ॿुधाईंदा आहिनि त यार वाकई अप नॉर्थ को ॾाढो खूबसूरत आहे पाकिस्तान त अल्लाह कंदो ना को वक़्तु मिलंदो असां बि कंदासीं घुमंदासीं कॾहिं ज़रूर अच्छा त माना वेरी टाइट शेड्यूल ॾाढो बिजी शेड्यूल ऐं नॉक्टर्नल रात वारो अच्छा ऑलवेज सही खैर हाणे जेको आहे वो भी तू टाइम कढियो टाइम जेको आहे तू कढण जो ॾाढी तुंहिंजी महिरबानी हाणे मुंहिंजो ख्याल आहे कलाक थी वियो आहे पाण एपिसोड खे रैप अप थैंक यू सो मच न बिल्कुल पर लेट्स रैप इट अप लीव अस विद सम थॉट्स पंहिंजी तरफों कोई वेंदे कोई ख्याल छॾे वञे असां गॾु मां इहो चवंदुसि ख्याल अदा छा छॾंदुसि ज़िंदगी तमामु हिकु मिस्ट्री आहे मां अञा ताईं पंहिंजी उनखे सम्झी कोन थो सघां पंहिंजी एटलीस्ट उन ते आई वुड लाइक टू एड्रेस मां उन्हनि पंहिंजे लिसनर्स खे मतलब एड्रेस करणु चाहींदुसि बिलख़ुसूस जेके हिन महिल स्टूडेंट्स आहिनि पढ़ाई पिया कनि या को कमकार पिया कनि अॻिते कुझु जेके यार स्काई इज द लिमिट असां ये तव्हांजे साम्हूं जेके 3 माण्हू हिन वक़्तु हिकिड़ो अमेरिका में वेठो आहे हिकिड़ो यूके में वेठो आहे हिकिड़ो वीचारो हिते लाहौर आहे पाकिस्तान में लेकिन चवण जो मक़सदु आहे 3 मुख़्तलिफ़ फील्ड्स जा माण्हू उन नंढनि इलाइक़नि खां अची करे अॼु माशाल्लाह पंहिंजे उते आहियूं त अगरि असां करे सघूं था त एनीबडी कैन डू इट ऐं बाउंड न कजे कॾहिं बि पंहिंजे पाण खे लिमिट न कजे कि छा थियणो आहे छा जेको तव्हां जंहिं शइ में तव्हांखे लॻे थो तव्हांजे अंदरि आहे टैलेंट त उन तरफ़ तव्हां स्ट्रगल कयो ही दौर त तमामु एक्सेसिबल दौर आहे हिते इंटरनेट आहे तव्हां दुनिया तव्हांजी हथ में आहे
असां वटि इहे बि कोन हुयो सर. We never had these facilities. त never give up, हमेशा स्ट्राइव कयो अॻिते वधण लाइ. ऐं ट्रैवल अब्रॉड वञो, उते पढ़ाई कयो. राकेश साहब, उकाश साहब ज़िंदा मिसाल तव्हां साम्हूं वेठियूं आहिनि. ऐं जे अगरि तव्हां में आर्टिस्ट वारो को एलिमेंट आहे त बिस्मिल्लाह कयो. अॼुकल्ह यूट्यूब वग़ैरह एतिरो आसान आहे कमु. मूंसां कंहिं तरह से राब्तो करणो आहे त मुंहिंजे फेसबुक ते कयो. आई विल हेल्प यू आउट वट एवर मुंहिंजे हथ में आहे का गाइड. बल्कि इंशाल्लाह फ्यूचर में, करीब फ्यूचर में मां पंहिंजी प्रोडक्शंस वग़ैरह बि शुरू कंदुसि. स्विच कयां पियो, सम्झो विच में ई आहियां. पंहिंजो सर इंडिपेंडेंट इंशाल्लाह. हुन में फिल्मूं बि ठहबियूं, मुख़्तलिफ़ शयूं कबियूं. त मुंहिंजी कंहिं बि तरह सां तव्हांखे हेल्प जी ज़रूरत आहे त असां हाज़िर आहियूं. बाक़ी स्काई इज़ द लिमिट, always keep striving. बस इहो चवंदुसि. That's very good. Yeah. ॾाढो Thanks a lot. सुठो मैसेज. थैंक्स तव्हांजो माना हिन असांजे कचहरी प्रोग्राम ते अचण जो. ॾाढो नंढे लेवल जो प्रोग्राम आहे ऐं रियली थैंक यू सो अप्रिशिएट. मच. तव्हां मूंखे ॾाढी ख़ुशी थी. ऐं अॻिते बि मां रिक्वेस्ट कंदुसि त अॻिते बि जेको आहे मूंखे ज़रूर तव्हां वठिजो. ही त चलो वी लिव द जर्नी. अॻिते बि खोड़ ॻाल्हियूं आहिनि, पाण इंते डिस्कशन कंदासीं. And I would love to be the part of your podcast. Yeah, Zabardast. Thanks a lot, Mubin. Thanks. Thank you. Take care. Yeah.